केपरोलग ॻोठ हाजी पुनल जुणे जो रहवासियुनि पीरल भील बिरादरी जे माण्हुनि बासरनि जी ॾाट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरनि गोरखो भील साजन दास कामरेड अजू ऐं ॿियनि जी अॻवानी में बासरनि जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु महीना अॻु भर वारे ॻोठ मां परखी कोलीअ जे मेंह चोरी थी वई हुई, जंहिंजो उन ॻोठ जे बासरनि जे चवण ते खिपरो थाणे ते असां मथां केस दाख़िल करायो वियो। ॿ ॾींहं अॻु बासरनि पुलिस ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी ॻोठ ते काह करे असांजी ज़मीन 26 जुड़े जो वाड़े ते ॿधल ज़ाती महक आहे विया आहिनि, जेका सरासर बेवाजिबी आहे। हुन चयो त असां मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें असांखे फसाए पियो वञे। असां कंहिं बि चोरी में मुलविस न आहियूं। पुलिस जी मदद सां कयल में असांजी ज़ाती आहे। शफ़ाफ़ जांच कई वञे। मुज़ाहिरनि IG सिंध समेत ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।